अलिफ आधी लानत दुनिया ताईं ते सारे ही दुनियादारां हू जंहिं राह साहिब दी खर्च न कीती ले गज़ब दियां मारां हू पीवां कोलू पुत्र कुहावे बठ दुनिया मकारां हू जिन्हां तर्क दुनिया दे कीती बाहू लेसन बाग बहारां हो। तर्जुमो अल्लाह ताला जे तरफ़ां अधु लानत दुनिया ते आहे ऐं समूरी लानत दुनियादारनि ते आहे जेके इरफ़ान हक़ खे छॾे दुनिया जी मोहबत में मुब्तला आहिनि। जन पंहिंजो माल मता अल्लाह जे नाले में न ॾिनो उन्हनि ते अल्लाह जे ग़ज़ब जी मार वसंदी। इहा दुनिया पीअरनि खां पुटनि खे कुहाए थी, ऐं दुनिया ख़ुदा करे तोखे बाहि लॻे। ऐं बाहू जन दुनिया खे तर्क कयो आहे से क़यामत जे ॾींहुं बाग़ बहार हूंदा। सम्झाणी मुआशिरे में फ़साद जो बुनियाद इक़्तिसादी नाहमवारी खे क़रार ॾिनो वियो आहे। इहा हक़ीक़त बि आहे दुनियादार हर दौर में पंहिंजी इज़त व अज़मत खे क़ाइमु रखण लाइ ग़रीबनि ऐं मजबूर इंसाननि खे इस्तेमालु कयो आहे। उन्हनि जे इस्तेहसाल करण में पाण खे हक़ ते सम्झो आहे, एतिरे क़दुरु जो पैगम्बरनि सां मुनाफ़िक़त करण वारा साहिबे सरवत ऐं दौलतमंद हुआ। क़ुरान शरीफ़ में आहे सूरह तौबा में सिपारो 10 आयत नंबर 74 वमा नक़मु इल्ला अन अग़नाहुमुल्लाहु व रसूलुहु मिन फ़ज़लिही। ऐं उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ थी उहा ई न त अल्लाह ऐं संदसि रसूल उन्हनि खे पंहिंजे फ़ज़ल सां ग़नी करे छॾियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फ़रमाइनि था दौलत माल मुंहिंजी मिल्कियत आहे ऐं दौलतमंद माण्हू मुंहिंजा वकील आहिनि ऐं उलमा ऐं फ़ुक़रा मुंहिंजी अयाल जे मिसिल आहिनि। जंहिं मुंहिंजो माल मुंहिंजे अयाल ते ख़र्च कयो उन जे रहण जी जाइ जन्नत आहे। जंहिं मुंहिंजे अयाल ते ख़र्च न कयो पोइ उन जे लाइ बाहि याने दोज़ख आहे। टी सदीअ जो अज़ीम सूफ़ी ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह जंहिंजी वफ़ात आहे 245 हिजरी फ़रमाए थो सूफ़ी उहो आहे जन सभु कुझु छॾे अल्लाह खे पंहिंजो कयो। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे फ़ज़ल सां इंसाननि खे अमीर बनाए थो, ग़नी बनाए थो, त उन्हनि खे अल्लाह जे बंदनि ते ख़र्च करणु खपे, न कि व्याज हलाइणु खपे, न कि ज़ुल्म करणु खपे, न कि माण्हुनि सां पैसे जे ज़ोर ते ज़ुल्म कनि। अल्लाह जे फ़ज़ल जो शुकुरु कनि ऐं अल्लाह जी राह में ख़र्च कनि। इहा ई हक़ीक़त हज़रत सख़ी सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह ॿुधाई आहे ऐं रहनुमाई फ़रमाई आहे। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त अल्लाह से असांखे पंहिंजे ऐं पंहिंजे रसूल ऐं पंहिंजे क़ुरान जे हुक्मनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन।